अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम करंट इशू सां गॾु आऊं आहियां जमशेद तना। नाज़रीन, इंतहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हिन वक़्त ताईं सखर पुलिस सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद बहर जा क़ातिल गिरफ़्तार नाहे करे सघी। इन हवाले सां असां सां लाइन ते मौजूदु आहे PFU जी जे मरकज़ी अॻवान लाला असद पठान साहब। जी लाला साहब, असांखे इहो ॿुधाइजो त जेको आहे सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद बहर जा क़ातिल सखर पुलिस हिन वक़्त ताईं गिरफ़्तार छो नाहे करे सघी। जी लाला साहब, ॾिसो, अञा ताईं जेकी इन्वेस्टिगेशन सखर पुलिस कई आहे उन में जेके जान मोहम्मद जे बहर जे क़त्ल में जेके किराए जा क़ातिल उहे पधिरा थिया आहिनि, उन्हनि जा नंढा फैसिलिटेटर पधिरा थिया आहिनि। जान मोहम्मद बहर जे क़त्ल में उहे सगरा हथ, उहे ताक़तवर हथ जेके जान मोहम्मद बहर जे आम बेपोच ऐं मज़लूम माण्हुनि जे आवाज़ बणजण ते गमज़दा हा, तकलीफ़ में हा, उन्हनि खे कर्ब थींदो हो, उन्हनि माण्हुनि खे जेसि ताईं इंतिज़ामिया मंज़र आम ते नथी आणे त एसि ताईं इहो केस अधूरो थींदो। असांजो हिकिड़ो सिंपल मुतालबो आहे रियासत पाकिस्तान खां, हुकूमत पाकिस्तान खां, त हिकिड़ी आला सतह GIT हुअणु खपे जंहिंमें मुल्क जी इंटेलिजेंस एजेंसी जा सरबराह हुजणु खपनि, PFU जे सखर प्रेस क्लब, सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जा नुमाइंदा हुजनि, काविश KTN सिंध जा नुमाइंदा हुजणु खपनि, ताकी हिकिड़ी थारोली बहितरीन क़िस्म जी हाई प्रोफाइल इंक्वायरी थिए ऐं उन में वज़ाहत थी सके त जान मोहम्मद जे क़त्ल में मुलविस माण्हू केरु हुया, बिहाइंड द सीन केरु हुया, ऐं मंज़र आम ते जेके किराए जा क़ातिल आहिनि इहे इन्हनि कंहिंजे चवण ते इहे कयो। जेसि ताईं इहो अमल मुकमल न थींदो एसि ताईं सिंध जे सहाफ़ियुनि में, मुल्क जे सहाफ़ियुनि में इहो गम ऐं गुस्से जी लहर जारी रहंदी। जी लाला साहब, सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद बहर जा असल क़ातिल गिरफ़्तार नथा थियनि त तव्हांजो राय अमल छा हूंदो? असांजो लाइमल शहीद जे ख़ानदान, शहीद जे इदारे सां ऐं सिंध जे ऐं पाकिस्तान जे सभिनी सहाफ़ियुनि सां गॾियल लाइमल हूंदो। अॼु ही टोकिन असांजो एहतजाज हुयो, इहो डे बाय डे इन में शिदत ईंदी वेंदी। इन करे असां मुतालबो था कयूं लोकल इंतिज़ामिया खां त जल्द अज जल्द इंक्वायरी खे तेज़ कयो वञे, ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं बिहाइंड द सीन जेके हथ मुलविस आहिनि उन्हनि खे बि मंज़र आम ते आंदो। वरी महिरबानी लाला साहब, असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे त सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद बहर जा क़ातिल पुलिस हिन वक़्त ताईं गिरफ़्तार नाहे करे सघी। इहा सखर पुलिस जे लाइ वॾी नाअहली जी ॻाल्हि आहे त हू अञा ताईं जान मोहम्मद बहर जा क़ातिल गिरफ़्तार नाहे करे सघी। पंहिंजे मेज़बान जमशेद चना खे ॾींदा इजाज़त। वरी कंहिं नए प्रोग्राम सां गॾु असीं अव्हां सां गॾु हूंदासीं। अल्लाह हाफ़िज़।